सखर में समाजी तंजीमुन लीगल राइट्स फोरम, नारी फाउंडेशन ऐं चाइल्ड राइट्स कमेटी कश्मीरन खे पंहिंजी राय जो हक़ ॾियण वारे ॾींहं जे सिलसिले में लूक्स पार्क खां सखर प्रेस क्लब ताईं रैली कढी। 1949 में जेको आहे पंहिंजो क़ौम मुतहदा जे तरफ़ां जेका करारदाद पास थियल आहे त उन में जेके बि उन्हनि जा हक़ आहिनि, उन्हनि जो वोट जो हक़ आहे, उन्हनि जी ॿारनि जी जेको आहे पंहिंजो तइलीम, सिहत, रोज़गार ऐं उन जा जेके ॿिया बि जेकी राइट्स आहिनि उहे सभु आलमी दुनिया खां इहो मुतालबो था कयूं त कश्मीरनि खे पंहिंजी हक़ ख़ुदि इरादियत सां रहायो वञे। हुननि जा जेके हक़ आहिनि हुननि खे ॾिना वञनि ऐं हीउ ज़ुल्म केसि ताईं रहंदो, हीउ ज़ुल्म ख़तमु करे उन्हनि खे पंहिंजी आज़ादी ॾिनी वञे। उन्हनि जो बि हक़ आहे त असां वांगुरु आज़ादु रहनि, उन्हनि खे पंहिंजो मुल्क ठहे, पंहिंजी आज़ादी सां उहो रहनि। उन्हनि खे आज़ादीअ जो उन्हनि जी जेकी हक़ आहे उहो ॾियणो वञे। इंसानी हक़ूक़ जा आलम बरदार आहिनि, ही वॾा वॾा मुल्क आहिनि, उन्हनि जे हक़ जे लाइ ॿाहिरि निकिरनि। ज़ोर अपील था कयूं UN खे त महिरबानी करे उन्हनि जा जेके हक़ आहिनि उन्हनि खे बहाल कयो वञे। रैली में मौजूद अॻवाननि जो चवणो हो त भारत गॾियल क़ौमुनि जे 1949 में मंज़ूर कयल ठहराव ते अमल न करे इंसानी हक़नि जी लताड़ करे रहियो आहे। ठहराव ते अमल करे मज़लूम कश्मीरनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। सखर जी सिविल सोसाइटी जे एवज़न जो चवणु आहे त कश्मीरनि खे पंहिंजी राय जो हक़ ॾिनो वञे जीअं हू बि आज़ादीअ सां पंहिंजो फ़ैसिलो करे ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन आगा शोएब पठाण सां गॾु मुश्ताक टांवरी, सिंध TV न्यूज़, सखर।